टैक्स गड करण वडो चैलेंज बणजी वियो आहे। मुल्क मुख्तलिफ चैलेंजेस के मुंह ॾेई रहियो आहे। टैक्स जो पैसो क़ौमी खज़ाने में अचण बदिरां करप्शन जी नज़र थी वञे थो। पाड़ेसरी मुल्क घणो अॻिते आहे ऐं असां IMF खां कर्ज़ वठण ते मजबूर आहियूं। आलमी क़ौमुनि आॾो इहा हैसियत नाहे रही जेका हुजण घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में FBR ऑफिसरनि जे मान में ॾिनल आजियाणे खे ख़िताब चयाईं टैक्स टू GDP जो फ़र्क़ु पाकिस्तान लाइ वॾो चैलेंज आहे। मेरिट जे बुनियाद ते अच्छे कार्य खे अलॻि कयो वेंदो। 2700 अरब रुपयनि जे टैक्स जा केस अदालतुनि में आहिनि जिन लाइ कानून ठाहियो आहे। टैक्स चोरी रोकण लाइ सख़्त क़दम खणणा पवंदा। वज़ीर आज़म पारां कणक स्कैंडल जी जांच लाइ जोड़ियल कमेटी। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ी अॻूणे निगरान वज़ीर शमशाद अख्तर खे सुभाणे तलब करे वरितो। निगरान दौर जे खुराक वारे सेक्रेटरी मोहम्मद महमूद कमेटी आॾो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। वज़ीर आज़म सां जांच कमेटी जे सरबराह कामरान अली फज़ल जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां सूमर ताईं जांच मुकमल करण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब के PK ऐं बलोचिस्तान जे गवर्नर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर सरदार सलीम हैदर खान जी पंजाब जे गवर्नर फैसल करीम कुंडी KPK ऐं जाफर खान मंदोखेल जी बलोचिस्तान जे गवर्नर तौर मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी आइन जे आर्टिकल 101 तहत गवर्नर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। PTA FBR जी तजवीज़ ते 5 लख नॉन फाइलर्स जूं मोबाइल फोन सिम्स बंदि करण खां इनकार करे छॾियो। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी FBR खे ख़त लिखी आगाह कयो आहे त हू क़ानूनी तौर सिम्स बंदि करण जा पाबंद नाहिनि। सिम्स बंदि करण सां डिजिटलाइज़ेशन खे नुक़सान पहुचंदो। हुकूमत पारां मोबाइल फोन सिम्स मामले ते रंडक बणिजंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो इशारो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि इजलास। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त जेको बि रंडक बणिजंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सिंध काबीना पीपल्स बस सर्विस जो भाड़ो 50 रुपया मुक़रर करण लाइ 579 मिलियन रुपया सब्सिडी जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास। काबीना ट्रांसपोर्ट खाते खे बक़ाया 299 मिलियन रुपया जारी करण जी हिदायत करे छॾी। काबीना निसाबी किताबनि लाइ बि फंड्स जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर पारां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे ऑडिट करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील इनाम में ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम जो इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध ट्रांसपोर्ट में डिजिटलाइज़ेशन जो अमल शुरू कयो वियो आहे। हू रेड लाइन रिथा तेज़ीअ सां मुकमल करणु चाहिनि था। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में सिंध 6 नंबर ते आहे। हू महांगाई जे हिन दौर में अवाम खे हर सहूलियत फ़राहम कंदा। कराची में अमन अमान जो मसलो हो। हिकु ॾींहं में 25 लाश किरंदा हुआ। कंहिं बि तरक़ीअ जो न सोचियो हुयो। हुननि ॾुखियनि वक़्तनि में कराची जी तरक़ी जे बारे में सोचियो ऐं कामयाब थिया। माण्हुनि घणियूं साज़िशूं कयूं पर नाकाम रहिया। सिंध में तरक़ियाती कम जारी आहिनि। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। अवाम खे सहूलियतूं ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमुर जो ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम जे इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब चयाईं दुनिया जे कुझु मुल्कनि में औरतुनि लाइ धारा बसूं आहिनि। पाकिस्तान बि उन्हनि मुल्कनि में शामिल थी वियो आहे। सिंध सर्विस जे भाड़े जी मद में अवाम खे सब्सिडी ॾेई रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे हिदायत ते वर्क्स एंड सर्विस खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो एक्शन घोटकी ऐं कंधकोट पुल जी अदावत में रंडक विझंदड़नि सां सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर जो पुलिस खे घोटकी कंधकोट पुल ते कमु कंदड़ मज़दूरनि खे सख़्त सिक्योरिटी करण जो हुकुम। वर्क्स एंड सर्विसिस खाते जे सेक्रेटरी खे पुल जी अदावत 1 साल अंदर मुकमल करण जी हिदायत। अली हसन ज़रदारी चयो आहे त हू पुल जी अदावत कंदड़ ठेकेदारी मज़दूरनि खे मुकमल सिक्योरिटी जी ख़ातिरी कराए थो। जेकॾहिं पुल ते कमु कंदड़ मज़दूरनि खे धाड़ेलनि कुझु कयो त लाॻापियल ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
पीटीआई सदाई नाकारी सियासत कई। हाण हुननि खे ख़बर पई त सियासी मामला ॻाल्हि ॿोल ज़रिए हल थींदा आहिनि। गुलामी नामंज़ूर जा नारा हणंदड़ टिरुकिनी ते ॻाल्हियुनि वारी कमेटी जोड़ी छॾी आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं 9 मई पाकिस्तान सां दुश्मनी जो इंतहा हुई। साल अॻु फ़ौजी ठिकाणनि ते हमला कया विया। हमलनि दौरान वीडियोज़ ऐं तस्वीरूं ठाहियूं वयूं।